खबर शामिल क्यों सीता शहर खां सीता रोड जिदोजहद कमेटी तरफां पब्लिक लाइब्रेरी जी हासिलात खां पोइ प्ले ग्राउंड ऐं पब्लिक पार्क लाइ नौजवान ऐं शहरी रस्ते ते अची विया। वधीक ॾिसंदा वहीद अली अब्बासी जी हिन रिपोर्ट में। जी बिल्कुल, मैं अवां के बुधाईंदो इन सिलसिले में जिदोजहद कमेटी अगवान असद सोलंकी, मुर्तज़ा मेमून, सलीम मीरानी, सैफुल्ला सोलंकी, फयाज़ कोसो ऐं सास जे सेक्रेटरी सलेमान सुमरो मीडिया से ॻाल्हाईंदे चयो त ग्राउंड जो कोने असो जो हॉकी जो ग्राउंड कोने को, क्रिकेट जो ग्राउंड कोने को। मजबूरन असांजा दोस्त जेके भी साथी आहिनि, असांजे शहर जो जेको भी टैलेंट है, जेके भी यंगस्टर्स आहिनि, उहे ॿाहिरि वञी ॻोठनि में खेॾनि था पिया। उहे हिन शहर में ग्राउंड मौजूद कोने के। अॼु खां कुछ साल अॻु हिन शहर में ग्राउंड हूंदो हुयो जंहिं ते कब्ज़ो थी चुको आहे। असां DC दादू, CM सिंध ऐं MNA सीता रोड मां जेको चूंडियल आहे, MP सीता रोड जेको हिन तक ते चूंडियल आहे, असांजो उन्हनि खां पुरज़ोर इहा अपील आहे ऐं मुतालबो आहे त महिरबानी करे उहे कब्ज़ा छॾाया वञनि ऐं असांजे जेको शहर जा नौजवान आहिनि उन्हनि खे अॻिते अचणु ॾिनो वञे। छो जो तव्हां ॾिसो था रिसेंटली शाहनवाज़ दहाणी सिंध जो ही हिकिड़ो प्लेयर आहे जेको हिन महिल पाकिस्तान लेवल ते मशहूरु थियो आहे ऐं हुनजी हाक थी वई आहे। असांजा सीता रोड जा बि अहिड़ा काफ़ी प्लेयर्स आहिनि जेके सीता रोड खे, सिंध खे, पाकिस्तान खे रिप्रेजेंट करे सघनि था। महिरबानी करे हीअ असांजो मसइलो हल कयो वञे त जीअं असांजा यंगस्टर नौजवान अॻिते अची रांदियुनि जे मैदान में पाण मल्हाइनि। तो सीता रोड जंहिंजी आबादी 1 लख खां मथे आहे, अफ़सोस सां चवण थो पए त असांजे शहर में तमामु घणो टैलेंट आहे, पर टैलेंट जेको आहे ज़ाहिर करण लाइ असांखे हिन मैदान आहिनि नहीं, जेको आहे असांखे वेहण जे लाइ को पब्लिक पार्क आहे। असांजो मुतालबो इहो आहे त जेकी हिन दफ़े बजट आई आहे, तव्हां हर दफ़े असांखे चवंदा त असां वटि बजट हूंदा आहिनि, पर हाणे ताज़ो DC दादू वटि बजट आई आहे, उहा किथे ख़र्ची थींदी? छा सीता रोड दादू डिस्ट्रिक्ट में नथो अचे या DC अंडर न आहे? असांजो मुतालबो इहो आहे त जेको आहे सिंध हुकूमत खां इहो आहे, महिरबानी करे सीता शहर खे पब्लिक पार्क ॾिनो वञे ऐं उन सां गॾोगॾु प्ले ग्राउंड ॾिनो वञे। असां वटि लोकेशन बि आहिनि, जीअं वाले सारो ग्राउंड ख़ाली पियो आहे, उहो ज़ान पियो थो थिए, हेॾो सारो ख़ाली पियो आहे। असां चवंदा आहियूं उते जेको आहे गवर्नमेंट अची करे उहो सीतान शहर जे हवाले करे, जीअं सीतान जो जेको शहर आहे, सीतान जो जेको नौजवान तबिको आहे, उहो उते रांदियूं खेॾी करे पंहिंजो टैलेंट ज़ाहिर करे सघे। अॼु असांजी रैली कढण जो मक़सदु इहो आहे त असां सीता रोड जिदोजहद कमेटी जे प्लेटफॉर्म तां इहो जेको आहे सो असां घुर करे रहिया आहियूं त सीता रोड जंहिंजी आबादी 1 लख खां मथे आहे, उन में पब्लिक पार्क ऐं प्ले ग्राउंड छो न आहे? छाकाणि त जेको आहे सो सेहतमंद जेके भी एक्टिविटीज़ आहिनि उन्हनि जे लाइ पब्लिक पार्क ऐं प्ले ग्राउंड जो हुजणु लाज़मी आहे। पर अफ़सोस सां चवण थो पए त असां वटि हर साल बजट अचनि थियूं, पर उहे जेको आहे सो आवाम जे ख़र्च थियण खां बजाए उहो कंहिं ॿी जाइ ते हली वञनि थियूं। उन करे DC दादू, सिंध हुकूमत ऐं चूंडियल नुमाइंदनि खां इहो असां पुरज़ोर मुतालबो कयूं था त सीता रोड खे पब्लिक पार्क ऐं प्ले ग्राउंड ॾेई करे सीता जे शहर जे आवाम सां इंसाफ़ कयो वञे। इहो सॼी सीता ऐं तस्वीर ताईं जेतिरा बि क्रिकेट रांदि या ॿी रांदियुनि जा रांदीगर पुराणा जेके थी गुज़रिया आहिनि, जेके हींअर ओल्ड एज में अची विया आहिनि, इन्हनि सभिनी खे ख़बर हूंदी त सीता रोड में हिकु तमामु वॾो प्ले ग्राउंड हूंदो जिते वालेस लॻल हूंदी, जेके वालेस ग्राउंड